जय झूलेलाल दोस्तों। जीअं असां लक्ष्मी माता जो घर ठाहींदा आहियूं पुटरो, त पुटरे सां गॾु जाम ॼणा जेके आहिनि बड़ राजा जो बि हिन तरह फोटो ठाहे हणंदा आहिनि। ॾियारीअ जो ॿियो ॾींहुं हूंदो आहे बड़, जंहिंमें असां बड़ देवता जी पूॼा कंदा आहियूं, जंहिंमें लॻाईंदा आहियूं भोग भुगन चांवर जो और साई भाॼीअ जो। इहे बसर थूम वारा आहिनि, पर कुझु माण्हुनि जे घर में बसर थूम बग़ैर ठहंदा आहिनि, त जंहिंमें हू पीला चांवर ठाहींदा आहिनि चणनि जी दाल वारा और गॾु बिना थूम बसर जे साई भाॼी ठहंदी आहे। इहो भोग लगायो वेंदो आहे और भोग जो भॼन चइबो आहे और बड़ देवता जी असां पूॼा कंदा आहियूं। केतिरनि जे मन में इहो सवाल ईंदो आहे त बड़ राजा आखिर आहे केरु? बड़ राजा आहे राजा बलि, जंहिंखां श्री विष्णु भॻवान वामन अवतार वठी करे 3 पग धरती दान में घुरी हुई, जंहिंमें हिकु पग उन्हनि रखियो हो पृथ्वीअ ते, ॿियो पग रखियो हो आकाश ते और टियों पग रखियो हो राजा बलीअ जे सिर ते। वामन देव राजा बलीअ खां ख़ुशि थी करे उनखे वरदान घुरण लाइ चयो। वरदान में राजा घुरियो त कार्तिक जे कृष्ण पक्ष में त्रयोदशी, चतुर्दशी और उमास 3 ॾींहं पृथ्वीअ ते मुंहिंजो राज रहे। इन ॾींहुं सभु माण्हू दीपदान, दीपावली पूॼा आदि करे उत्सव मल्हाइनि, लक्ष्मी पूजन थिए और लक्ष्मी उनजे घर में निवास कंदी। तंहिं ॾींहं खां पोइ ॾियारीअ जे ॿिए ॾींहं ते बड़ राजा जी यानी राजा बलीअ जी पूॼा कई वेंदी आहे और भोग लॻायो वेंदो आहे। जय झूलेलाल।